सूरह कसस रुकू नंबर 5। ऐं बेशक मूसा खे किताब ॾिनोसूं उन खां पोइ जो पहिरें जुगनि खे हलाक कयोसूं जो उहो माण्हुनि लाइ चिटो दलील ऐं हिदायत कंदड़ ऐं ॿाझ हो त मन उहे नसीहत वठनि। ऐं ए पैगंबर तूं तॾहिं उलहंदे पासे खां न हुएं जॾहिं मूसा ॾांहुं वही मोकिलियोसूं ऐं न की तूं उते हाज़िरनि मां हुएं, पर केतिरा ई जुग मूसा खां पोइ पैदा कयासूं, पोइ मथनि मुदत डिघी गुज़री ऐं न की तूं मदियन वारनि में रहंदड़ हुएं जो असां जूं खेनि आयतूं पढ़ी ॿुधाई थे। पर असीं पैगंबरनि खे मोकिलींदा रहियासूं ऐं न की तूं कोहे तूर जे पासे हुएं जॾहिं मूसा खे सॼोसूं, पर तुंहिंजे पालणहार जी ॿाझ तो ते रहण लाइ थियल आहे त तूं उन्हीअ क़ौम खे ॾोजारी जिन वटि तोखां अॻु को ॾेजारींदड़ न आयो आहे त मन उहे नसीहत वठनि। ऐं जेकॾहिं ईअं न हुजे हा त संदनि हथनि जेकी अॻु मोकिलियो आहे तंहिं सबबि उन्हनि ते जॾहिं मुसीबत पहुचंदी तॾहिं मतां चवनि त ए असांजा पालणहार, असां ॾांहुं को पैगंबर छो न मोकिलियई त तुंहिंजे आयतुनि जा ताबेदार बणिजूं हा ऐं मोमिननि मां हुजूं हा त तोखे न मोकिलियूं हा। पोइ जंहिं महिल असां वटां उन्हनि वटि सच वही आयो तंहिं महिल चवण लॻा त जहिड़ो मौजिज़ो मूसा खे ॾिनो वियो तहिड़ो हिन पैगंबर खे छो न ॾिनो वियो आहे। जेकी अॻे मूसा खे ॾिनो वियो हो तंहिंजो इनकार न कयो अथनि छा? हाणे चवनि था त तौरेत ऐं क़ुर ॿई हिक जहिड़ा जादू आहिनि ऐं चवनि था त असीं हर हिक जा मुनकिर आहियूं। खेनि चयो त जेकॾहिं सचा आहियो त अल्लाह वटां को किताब आणियो जो उन्हनि ॿिन्ही खां वधीक सिधो रस्तो ॾेखारींदड़ हुजे त उन जी ताबेदारी करियां। पोइ जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि क़बूल न कनि त ॼाण त उहे रुॻो पंहिंजनि सदुनि ते हलंदा आहिनि ऐं जेको अल्लाह जे रस्ते ॾेखारण खां सवाइ पंहिंजे सद ते हले तंहिंखां वधीक गुमराह केरु आहे। बेशक अल्लाह ज़ालिमनि जी क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे।